नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के मलीर मां ख़बर ॾींदा त नाज़िम जोखियो क़त्ल केस में नामज़द 5 जवाबदारनि जी अबूरी ज़मानत रद्द थियण बाद अदालत मां फरार थी विया। एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज मलीर में नाज़िम जोखियो क़त्ल केस में नामज़द 5 जवाबदारनि जी अबूरी ज़मानत वारी दरख्वास्त ते ॿुधणी थी। ॿुधणी दौरान जज रिमार्क्स ॾिना त केस दहशतगर्दी जे ज़मरे में अचे थो। मॉडल कोर्ट खे दहशतगर्दी जो केस ॿधण जो इख्तियार न आहे। जवाबदारनि जे वकील चयो त पुलिस केस में दहशतगर्दी जा कलम शामिल नाइन कया। अदालत जवाबदारनि जी अबूरी ज़मानत रद्द करे छॾी, जंहिं बाद जवाबदार अदालत मां फरार थी विया, जॾहिं त पुलिस जवाबदारनि खे गिरफ्तार करण में नाकाम रही। अदालत मां फरार थियल जवाबदारनि में सलीम सालार, मोहम्मद सूमार, मोहम्मद इसाक, दोदो खान और मोहम्मद खान जोखियो शामिल आहिनि। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।